पखे भरिसां ॻोठ मडाडेर जो प्राइमरी स्कूल ज़बून हाल हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एहतजाज कयो वियो। यूसी डेरा जे ॻोठ मडाडेरा जे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल थियण ख़िलाफ़ शागिर्दनि उस्ताद मजन सूमरो ऐं अला बख्श नूनारी जी अॻवानी में स्कूल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उस्तादनि ॿुधायो त संदन स्कूल जी इमारत केतिरे अरसे खां ज़बून आहे, जंहिंजा केतिरा ई भेरा चापड़ किरण सबबि शागिर्द ज़ख़्मी पिण थी चुका आहिनि। हुननि चयो त स्कूल ज़बून हाल हुजण करे ॿार खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि, जिन ते ॿी का बि सहूलियत न आहे। सर्दियुनि में ॿार वेठा आहियूं, झोलनि में बि ॿार वेठा आहियूं, न पाणीअ जी सहूलियत आहे, न बिजलीअ जी सहूलियत आहे, न वॉशरूम जी सहूलियत आहे, फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे। उस्ताद जो चवणु हो त हू केतिरा ई भेरा लाॻापियल अमलदारनि खे लिखत में शिकायत करे चुका आहिनि, पर कंहिं जे कन ते जूअं नथी चुरे। को बि तालुके ऐं ज़िले जो ऑफिसर न आहे जंहिंखे असां लिख पढ़ न कई हुजे। बाक़ाइदा उन्हनि खे वाज़े लिखत में ॾिनो आहे ऐं हिते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मोहतरम जनाब मनूमल साहब ऐं सिविल जज नसीराबाद इम्तियाज़ हुसैन लाखेर साहब जिन आया, डिप्टी डायरेक्टर जिन आया, DO साहब, TO साहब, सिविल इंजीनियर पाण हिते ॾिसी बिल्डिंग ॾिसी ऐं हैरानी जो इज़हार कयो त वाक़ई हिते तव्हांखे सख़्तु तकलीफ़ आहे ऐं असां तव्हांखे 2 महीननि जे अंदरि बिल्डिंग ठाहे ॾींदासीं, जंहिंखे हिन महिल 3 साल गुज़री चुका आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि मुतालबो कयो त स्कूल जी इमारत ठाराए खेनि पाणी, फर्नीचर समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।